नाज़रीन मेहरान टीम में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पेरी एक नजर हेडलाइन ते। ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई अमेरिका और इसराइल के हमले में शहीद। ईरान की सरकारी मीडिया तस्दीक कंदे चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर की शहादत संदसि ऑफिस में थी। हमले में आयतुल्लाह खामनाई की धी नाठी और डोहटी भी शहीद। सुप्रीम लीडर की शहादत ते ईरान पारां 7 ॾींहं मोकल और 40 ॾींहं सोग जो ऐलान। ईरान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ अब्दुर्रहीम मूसवी भी हमले में शहीद। आयतुल्लाह खामनाई के सलाहकार अली शमखानी की शहादत की तस्दीक। इसराइली मीडिया जो चवण है ईरानी सदर मसूद पिज़िकशाह अॻूणे सदर अहमदी निजात और ॿियनि खे भी निशानो बणायो वियो। ईरान में सुप्रीम लीडर की शहादत खिलाफ मानू रोडन ते निकरी आया। तेहरान में इनकलाब स्क्वायर ते सवे मानू जमा। अमेरिका और इसराइल खिलाफ नारा। इमाम रज़ा के रोज़े ते कारो झंडो फड़कायो वियो। इराक में मुक़दस रोज़न मथा सुर्ख लाइटू रोशन। शहीद आयतुल्लाह खामनाई जो आखिरी पैगाम सोशल मीडिया ते जारी। पंहिंजे आखिरी पैगाम में आयतुल्लाह खामनाई चयो आहे त ईरानी कौम इस्लामी असूलन के जाने थी। ईरानी कौम के खबर है त छा करणो आहे। पासदाराने इनकलाब सुप्रीम लीडर की शहादत जो प्लान वठण जो ऐलान करे छॾियो। पासदाराने इनकलाब दावा कई है त नार जे मुल्कन में अमेरिका के 14 फौजी अडन के निशानो बनायो वियो आहे, जिनमें सवे अमरीकी फौजी मारिजी विया आहिनि। पासदाराने इनकलाब के तर्जुमान जो वधीक चवण आहे त ईरानी फौज जो ऑपरेशन पूरी ताकत से जारी रहंदो। अमेरिका के फौजी अडन मथा ईरानी फोर्सेस जा हमला वधीक शिद्दत से कया वेंदा। अमेरिकी सदर पारां ईरान मथा वधीक हमलन की धमकी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त बेहतर आहे त ईरान अज हमला बंद करे छॾे। हमला कया तो वही ताकत से निशानो बनाईंदासीं। व्हाइट हाउस में मीडिया से ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त खामनाई जो मौत इंसाफ आहे। ईरानी अवाम पंहिंजो मुल्क वापस वठे। हदफ हासिल करण ताईं शदीद बमबारी जारी रहंदी। अमेरिका और इसराइल पारां ईरान मथा हमले का पोइ सलामती काउंसिल जो इजलास। गडियल कौमुन के सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरस चयो आहे त ईरान मथा अमेरिका और इसराइल की अगराई मज़म्मत जोगी आहे। ईरान जो रद्दअमल पूरे खिते ताईं पकड़जी रहियो आहे। तकरार के पुरअमन हल खां सवाइ को भी ऑप्शन न आहे। एंटोनियो गुतरस वधीक चयो आहे त ईरान मथा हमले और ईरान की जवाबी कार्रवाई का पोइ दुनिया जो अमन खतरे में पइजी वियो आहे। ईरान के हमले ते सफारतकारी जो मौक़ो ज़ाया करण ते अफ़सोस आहे। गडियल कौमुन में पाकिस्तानी नुमाइंदे पारां ईरान मथा हमले की मज़म्मत। नार के मुल्कन मथा हमलन की भी पाकिस्तान पारां मज़म्मत। पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो आहे त केतिराई अरब मुल्क ॻाल्हियुनि की हिमायत करे रहा हुआ। ॻाल्हियुनि दौरान सफारतकारी के डीरेल कयो वियो। ईरान के सुप्रीम लीडर की शहादत ते सिंध जा मुख्तलिफ शहर सोग में बंद। कराची में शहरन जो अमरीकी सफारतखाने आडो एहतजाज। चकरियों छिकताण। गाजी अहमद में शटर बंद हड़ताल। समूरियों मार्केटों और बिया कारोबारी मरकज बंद। दखण के पीर जंडाराम शहर में कारोबार बंद। रहवासी रोडन ते निकरी आया। एहतजाजी मुजाहिरो। मकसूदो रिंद में हड़ताल। हुसैनी चौक ते धरणो। जोदगी में भी हड़ताल और एहतजाज। उमरकोट में एहतजाजी रैली कढ़ी धरणो। वडे अंग में माण्हुनि जी शिरकत।